ॿ टे लफ़्ज़ असां सां ॻाल्हाए त असां बाक़ाइदा पोइ वञूं हे आगाज़ करण जे लाइ मुशाइरे खे। मैडम आला मुनीर हिन हवाले सां ॿ लफ़्ज़ असां सां ॻाल्हाए त जीअं व्यूअर्स ॿुधी सघनि, सॼी दुनिया में ब्रेक बि असांखे ॾिसनि पिया, काफ़ी दोस्त लाइव वेठा आहिनि। मैडम आला मुनीर खे ॿ लफ़्ज़ पंहिंजे हवाले सां शाइरी जी ऐं मुशाइरे जे हवाले सां ॻाल्हाए। सलाम कंदसि मुशाइरे में ॿारनि खे ऐं दोस्त खे लाइव ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे। ऐं जस लौटा हुआ अदा जिन हालातुनि में वरी सॼी दुनिया ख़ूब हैरास में अची पई आहे। उते जो इन क़िस्म जी जेका पई आहे उहा लाइव मुशाइरो करे माण्हुनि खे थोरो हुन मां मिली वेंदो, पुट बुसट वारो माहौल खां निकिरी वेंदा, थोरो उन्हनि जो ज़हन थी वेंदो। जस लौटा जी महिरबानी इन प्रोग्राम में शिरकत कराई ऐं अदा यास गुल ऐं अदा अदल जहिड़नि माण्हुनि सां गॾु मूंखे इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाद आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जी वॾी महिरबानी मैडम, तव्हांजी आवाज़